काबिल एहतराम हाजी रमज़ान पालारी साहब, कांबू खान ब्राह्मणी साहब, डॉक्टर अनवर पालारी साहब, अली दोस्त पालारी साहब, असांजा हितां जेके मेंबर बीठा आहिनि, वहाब पालारी साहब जेको चेयरमैनीअ तां हितां बीठल, ख़ुदा बख्श विके जो वाइस चेयरमैन आहे, ख़ालिद असांजो दोस्त हितां डिस्ट्रिक्ट काउंसिल तां आहे, ऐं शाहू सम्झो पाण छोकिरो हितां बीठल उहो आहे वार्ड जो काउंसलर आहे। सो असां सुबुह खां वठी इहे सभु दोस्त निकिता आहियूं त असांजी कोशिशि इहा आहे त असां सभु गॾु थी जेके बि असांजा असां उन्हनि जी मदद करियूं उहे हवा पालारी जाई के धारिया कोन्हनि। वहाब खे बि तव्हां सुञाणो था, हाजी निसार खे बि तव्हां सुञाणो था, ख़ुदा बख्श विके जे खे बि तव्हां सुञाणो था, शाहूअ खे बि तव्हां सुञाणो था, ख़ालिद खे बि सुञाणो था। अव्हांजा पंहिंजा कैंडिडेट इहे अव्हां मंझां ई आहिनि। इहे इन जे करे अव्हां मां बीठा आहिनि जो अव्हां सहूलियत थिए इन्हनि खे हलण लाइ, इन्हनि को कमु हुजे त इन्हनि ते पहुचण में तव्हांखे बुलाखान बि सवलो पवंदो, तव्हांखे टक मकान बि परे कोन्हे। अव्हांजा पंहिंजा आहिनि, हुन पासे जेके बीठल आहिनि असां नालो त हुनजो कोन था वठूं, उन्हनि खे सभई सुञाणो था त गुज़िरियल 5 साल उहे चेयरमैन हुआ, पर आउं सम्झां थो त किथे को नलको बि कोन लॻो आहे, किथे का सोलर प्लेट बि कोन ॾिनी कंहिं माण्हूअ खे, ऐं सम्झां थो कंहिं माण्हूअ खे बि का कोस्तान जी मदद कोन मिली आहे। सिर्फ़ु हुननि जो हिकिड़ो धंधो रहियो आहे, हर इलेक्शन में खटण खां पोइ उहो सिर्फ़ु पंहिंजा पेट भरींदा आहिनि ऐं ग़रीब माण्हू कोस्तानी अॼु बि पहिरें उघाड़ो आहे, अॼु बि उनजा कपिड़ा फाटल आहिनि, अॼु बि उन सां अॼु बि उन ते तालीम न आहे, अॼु बि उन ते सिहत जो को निज़ाम कोन्हे। सो असां अव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियूं था त इहो सॼी ताक़त अव्हांजे वोट जी आहे। अॼु अव्हांजे वोट ते जो MNA बि थियनि था, भला मूंखे हिकिड़ो सभु दोस्त ॿुधायो, राह पोटो जीअं इलेक्शन खटे वियो तीअं अॼु ॾींहं खां वठी पाण ॾिठो आहे त बाबा सिकंदर राह पोटो किथे आहे, ज्ञानचंद इसराणी बि असां न ॾिठो आहे, कंहिंजे मोए जीअरे कंहिंजे फाता ते बि असां न ॾिठो आहे। त ॻाल्हि चवण जो मक़सदु इहो त इहो इन जे करे आहे त जॾहिं कोस्तान जे माण्हूअ खे पंहिंजे वोट जो क़दुरु न आहे, उन जे करे कोस्तान जो माण्हू अॼु ग़ुलामीअ जी ज़िंदगी गुज़ारे थो। जे कोस्तान जो माण्हू पंहिंजे वोट जो क़दुरु करे त आउं सम्झां थो इहे भोतार अव्हांजे दरनि खे जीअं सिंध पालारी इत्तेहाद ठहियो 6-7 महीना थिया आहिनि, पालारी क़ौम सभु गॾु थी, असांखे ख़ुशी थी आहे, का क़ौम गॾु थिए थी असांखे ख़ुशी थिए थी त बाबा इन हिकु ठीह निज़ाम जे ख़िलाफ़ु अॼु पालारी इत्तेहाद गॾु थियो आहे। असीं पालारी इत्तेहाद जा जेका भोतार जी नीयत आहे त कोस्तान जो माण्हू मूं ते यरगुमाल हुजे, असीं इन सोच जे ख़िलाफ़ आहियूं। असांजी हुन सां का ज़ाती दुश्मनी कान्हे, असांजी हुन सां को जहिड़ो असांजो जहिड़ो सिर्फ़ु हुनजे सोच सां आहे त हुनजी सोच कोस्तानी माण्हुनि खे हमेशह ग़ुलाम ठाहे, पंहिंजा जेके माना भोतार जा मक़सद आहिनि उहे मक़सद हुन हासिल कया आहिनि। हिते असांजे कैंडिडेट फ़कीरदाद खोसो आयो, 5 साल असांजो हितां जो मेंबर हो, कंहिं बि फ़कीरदाद खोसे खे न ॾिठो। उन खां पोइ असांजे हिते गनी टालपुर आयो, 10 साल असांजो MNA हो, गनी टालपुर खे कंहिं माण्हूअ न ॾिठो। अहिड़े हवाले सां असांजे मथां सदाईं ॿाहिरियां माण्हू आणे बीहारियो, उन्हनि खे खटायो, उन खां पोइ असीं उन्हनि खे ॻोल्हींदा पिया घुमूं। त हींअर जेके अव्हांजा हे बीठा आहिनि कैंडिडेट, इन जे तॾे ऐं मनह जी अव्हांखे ख़बर आहे यार वहाब जो घर किथे सुभाणे जे कम ते हलंदासीं त हुनजो घर फलाणी जाइ ते आहे, पर हिते त असां सां इहा आहे त हमेशह ॿाहिरां माण्हू आणे चूंडाण खां पोइ हुकुमरानी उहा ई भोतार जी रही आहे, चाहे केर बि खटे। अॼु जे वहाब पालारी खटींदो त इहा पालारी इत्तेहाद जी कामयाबी आहे, जे हुन पासे वारो माण्हू खटींदो त बाबा भोतार जी कामयाबी आहे। असां इहो ई सभिनी खे अपील था करियूं त अॼु पीपल्स पार्टीअ जी हुकूमत खे 14 साल थी विया आहिनि। बाबा वज़ीर आला अव्हांजो आहे, बाबा MNA अव्हांजो आहे, MPA अव्हांजो आहे। अव्हां पहिरीं ॿुधायो त हे जेके 14 साल थिया आहिनि अव्हां कोस्तान जे माण्हूअ खे कहिड़ियूं सहूलियतूं ॾिनियूं आहिनि? तव्हां हर ॻोठ में रोड ॾिनो आहे, तव्हां हर ॻोठ में पाणी ॾिनो आहे, हर ॻोठ में अस्पताल ॾिनी आहे, का बि बुनियादी सहूलियत कोन्हे कोस्तान जे माण्हूअ खे।
त पोइ वोट घुरण कहिड़े मुंहं सां था अचनि। पहिरीं त बाबा तव्हां जेके 14 साल गुज़रिया आहिनि 14 साल जो असांखे हिसाबु ॾियो, पोइ तव्हां भले असांखां वोट वठो। त हींअर अव्हां वटि हिकिड़ो बहितर प्लेटफॉर्म पालारी क़ौम गॾु थी आहे ऐं ही पालारी क़ौम ऐं पालारी इतिहाद जो हिकिड़ो टेस्ट केस अथव। जलसे में गॾु थियणु त उहा ॿी ॻाल्हि, पर वोट अगरि अव्हां सभु गॾु थी ॾींदा त पोइ हर को माण्हू सम्झंदो त पालारी क़ौम अॼु हिकु थी। पोइ असांजी इहा ई अपील आहे त 24 तारीख़ असांजो जेके कैंडिडेट आहिनि उनजो निशान तालो आहे, जंहिंखे पाण हिते जाबलू लफ़्ज़ में कुर्फ़ बि चऊं था। अव्हांखे 3 मिलंदा पंहिंजा ब्लेड पेपर, टिनी ते तालो या उनजो कुर्फ़ जो निशान हूंदो, उनखे ठपो हणी अगरि हिननि खे तव्हां कामयाबु कंदाऊं त इहा ग़रीब माण्हू अव्हांजी मिसकिननि माण्हुनि जी कामयाबी थींदी, के वॾेरे के भोतार जी कामयाबी थींदी। असांजी इहा ई अपील आहे। ऐं मूंखे ख़ासि करे जीअं ही ॻोठ आहे, हिन ॻोठ सां डॉक्टर साहिबु असांजा तमामु पुराणा तालुकात आहिनि। नंढपण खां वठी असां ईंदा हुआसीं बाबा सां गॾु। असां हिन ॻोठ जो तक़रीबन हर हिकु माण्हू नाले सां सुञाणूं था। पर हिन ॻोठ जी हिकिड़ी क्वालिटी आहे, हे अगरि ॻोठ जा माण्हू वोट ॾींदा आहिनि त सिधो ॾींदा। हिन में कॾहिं बि का मुनाफ़िक़त न हूंदी। जॾहिं वोट न ॾियणो हूंदो त चाचो आयो आहे उहो ठुप जवाबु ॾींदो, पर जॾहिं वोट ॾियणो हूंदो त खुलेआम ओपन चवंदो भाउ वोट तव्हांखे ॾियां। इहे चाचा बचल जी जेको सो अॼु पोड़ो थी वियो आहे, पर हिन जी इहा क्वालिटी रही आहे त हमेशह सिधो थी वोट ॾींदा आहियूं ऐं सिधो थी बीठो आहे। अलाह कंदो त हींअर बि अवां सभु गॾु थींदा आहियूं। काबू खान ब्राह्मणी साहिबु, असीं सभु अव्हांजा ॿाहबेली आहियूं, सभु अव्हांजा ॿाहबेली आहियूं। हर जाइ ते ब्राह्मणी साहिबनि जूं पंहिंजूं यूसियूं आहिनि, उते मुक़ाबला लॻा पिया आहिनि। जीअं बारीजा बीठा आहिनि तोंग में, उते मुक़ाबलो एतिरे हद ताईं जो थाणे अहमद खान में बि दीवाननि जे साम्हूं बीठा आहिनि। इन खां मथे बि कहिड़ी ॻाल्हि न त कोस्ताना जे माण्हूअ में शहूर आयो आहे। कोस्ताना जो माण्हू पंहिंजे वोट जो हक़ु सही इस्तेमालु कंदो। इहे जेके वॾी गाॾियुनि वारा घुमनि था, इन्हनि जेका पंहिंजा दलाल छॾिया आहिनि या माण्हुनि खे मुंझाइनि था या माण्हुनि खे पैसा था ॾियनि, इन्हनि रुॻो दलालनि खां बचिजो, दलालनि खां बचिजो ऐं सही माण्हू खे वोट ॾियो त इंशाअल्लाह इहा वहाब जी कामयाबी, इहा अव्हां पालारी क़ौम जी कामयाबी। इहा ई अपील खणी आया आहियूं जी। हूंदो आहे, बिल्कुलु हूंदो आहे। पर हिन में कुम जो सुवाल आहे, कुम जो सुवाल हाणे कहिड़ो बि अनवरत हुजे वोट कुम खे ॾियणो आहे। क़ौम जा मसइला हूंदा त उहे क़ौमी माण्हू वेही फ़ैसिला करे माण्हू मसइला हल कंदो। पर ही हिकिड़ो वोट जो ही 4 साल 5 साल खां पोइ तो वारो अचे। सो ही महिरबानी करे कंहिंजा हिकु ॿिए में अगरि इख़्तिलाफ़ आहिनि त उहे इख़्तिलाफ़ तव्हां हाजी रमज़ान खे ॾिसी, डॉक्टर अनवर खे ॾिसी, इन सॼो जेको सो काबू खान खे ॾिसी, असांखे ॾिसी उहे इख़्तिलाफ़ ख़तमु करे